वांगड़ाई गिदड़ जी कहानी। प्यारा साथियों, ही कहानी इंतहाई दिलचस्प ऐं सबक़ामोज़ ऐं नसीहत आमोज़ कहानी आहे। ख़ासि तौर ते उन लाइ जेकी वक़्ती तौरु आसाइशूं ॾिसी करे या का बरतरी ॾिसी करे पंहिंजनि खे विसारे वेंदा आहिनि ऐं पंहिंजनि सां नफ़रत वारो रवैयो रखंदा आहिनि। हीअ कहाणी मलयाशिया जे झंगलनि में रहंदड़ हिकु गिदड़ जी आहे, जेको हिकु ॾींहुं कोलमपुर शहर ॾे वञी रहियो हो। अञा शहर में पहुचण खां पहिरीं ई हू शहर जे ॿाहिरां कंहिं रंगरेज़ जे चाढ़ियल वाङणाई रंग सां भरियल टब में किरी पियो। वाङणाई रंग सां भरियल थांव में टब में हू किरी पियो। हुन ॿाहिरि निकिरण जी घणी कोशिशि कई, पर वॾे डम में किरण जे करे हू ॿाहिरि न निकिरी सघियो। घणी कोशिशि खां पोइ न निकितो त नेठि हू दुत मारे रंग जे उन डम में मोलनि वांगुरु सुम्ही रहियो। सुबुह जो जॾहिं उहो रंगरेज़ अची ॾिसे त उन ई डम में उन टब में हिकु गिदड़ मुंहुं पियो आहे। सो खेसि उन टब मां छिके कढी कुझु परते वञी फिटो कयाईंसि। गिदड़ जीअं त दुत मारे वेठो हो, सो जीअं ई दुकानदार पुठ ॾिनी ऐं परते रवानो थियो त गिदड़ ॾिनो खुड़िन ते ज़ोर ऐं वठी भॻो। भॼंदो भॼंदो सिधो झंगल ॾे आयो। जंहिं रस्ते तां हू अॻायो हो, पंहिंजे उन ई झंगल ॾे पंहिंजे गिदड़नि वटि वञी पुॻो। गिदड़ पाण खे सॼो वाङणाई ॾिसी करे सोचियो त हाणे आउं तमामु सुहिणे रंग जो थी पियो आहियां, छो न आउं का अहिड़ी चाल हलां जो मुंहिंजी रहणी कहिड़ी पहिरें खां आसूदी ऐं ख़ुशहाल गुज़री सघे। ऐं उहो सोचे करे हू ओसे पासे जे गिदड़नि खे गॾु करे हिकु तकरीर करणु लॻो। सॼे पाण वटि बि कुझु माण्हू ईअं कंदा आहिनि जो कुझु नई शइ मिलण सां या का उन्हनि खे भरतरी ॾोकड़ वग़ैरह या को अहिड़ो चांस मिली पवंदो आहे त हू पाण खे मथ भरो सम्झणु लॻंदा आहिनि। सो गिदड़ तकरीर शुरू कई त साथियो, ओ गिदड़ वारो, ए झंगली जानवरो, मुंहिंजे रंग खे ॾिसो। झंगल जी देवी पंहिंजे हथनि सां मूंखे सुहिणो रंग बख़्शियो आहे। जीअं हू तव्हां ते हुकूमत करियां, उन करे अॼु ॾींहं खां पोइ हिन झंगल में का बि शइ मुंहिंजी मोकल बिना न थियणु घुरिजे। बाक़ी गिदड़नि ॾिठो त वाक़ई ॿिली ही गिदड़ बिल्कुलु निरालो आहे। सो ख़ौफ़ ऐं हिरास विचां सभु बादब थी एतिरो हेठि झुकिया जो संदन कन वञी ज़मीन ते लॻा। सभु चवणु लॻा, हाज़ुर सरकार, जेको हुकुम कंदो उहो ई मञदासीं। अहिड़ी तरह ही गिदड़ न फ़क़ति गिदड़नि मथां पर झंगल जे सभिनी जानवरनि ते राज करणु लॻो ऐं सभु जानवर हिन जो बराबरि जो ख़्यालु करणु लॻा। उहो ॾिसी ही पाण खे वाक़ई वॾी वित सम्झणु लॻो ऐं हर वक़्तु पाण खे वॾनि जानवरनि जहिड़ो कि शींहं, चीतनि जहिड़नि खे साण वठी घुमणु लॻो ऐं पंहिंजी औकात खे विसारे वेही रहियो। गिदड़ पंहिंजी औकात विसारे छॾी ऐं पंहिंजे ज़ात भाई गिदड़नि ऐं ॿियनि कमज़ोर जानवरनि खे माॻी हेठां ऐं धिकार जी निगाहुनि सां ॾिसणु लॻो। ईंदे वेंदे मथनि पियो ठठिलूं कंदो हो। सभु गिदड़ हैरत ऐं फ़िकर में पइजी विया त ही चङी जुट थी आहे, हाणे हिन मां चङा अची फाथा आहियूं। सो कजे त छा कजे। सभिनीनि सलाह करे पोड़े गिदड़ वटि वञी पहुता ऐं सॼी ॻाल्हि करे ॿुधायनि। पोड़े गिदड़ दिलदारी ॾींदे चयो त मुंहिंजी ॻाल्हि मञो, ग़म न करियो। हीअ असांजो पंहिंजो नालाइक़ गिदड़ जेतोणीकि पाण खे वॾी ॻाल्हि सम्झे थो ऐं असांजी बेइज़ती कंदो वते थो, पर असांखे बि हिन जी कमज़ोरियुनि जी पूरी ख़बर आहे, पूरी परोड़ आहे। सो आउं अहिड़ो रिथ रिथियां थो, अहिड़ी सांग थो करियां जो हिन जी असुलियत सभिनि जे अॻियां ज़ाहिर थी वेंदी। सभिनी गिदड़नि ख़ुशि थी पोड़े खां उहो राज़ पुछियो ऐं पोड़े गिदड़ तयारु थी ॻाल्हि कई त मुंहिंजा ॿचिड़ो, पोड़े गिदड़ चयो, झंगल जा ख़ौफ़ाइदा जानवर शींहं, चीतो वग़ैरह हिन कमीणो गिदड़ जो रंगीलो डस ॾिसी, निरालो रंग ॾिसी सम्झनि था त हीउ को गिदड़ न पर ॿियो को जानवर आहे ऐं ताक़तवर आहे, जंहिंखां डिॼणु लॻा आहिनि। पर हाणे उन्हनि जानवरनि खे जिन जी ज़ोर ते असां वारे गिदड़ खे ताक़त जे ज़ोर ते हिन वाङणाई रंग जे करे सभिनीनि खे
चुतियो करे वेठो आहे तो इन जी हक़ीक़त सभिनी जे अॻियां ज़ाहिर करिणो आहे। सो हिकु सवलो तरीक़ो इहो आहे त जीअं ई शाम थिए त हीउ गिदड़ ॿियनि ताक़तवर शींहं चीते जानवरनि सां गॾु हूंदो। उन टाइम ते पाण ज़ोर सां उनायूं कंदासीं ऐं उन्हाणनि जो आवाज़ु ॿुधी असां वारो बेवकूफ़ भाउ वाङणाई गिदड़ बि उन्हाणूं ॾियणु शुरू कंदो। जो गिदड़ खणी पाण ते सोना रंग चाढ़े या सोना ॻेह ॻिटा पाए पर असुल में रहंदो साॻियो ई गिदड़ आहे। ऐं गिदड़ अहिड़ी ज़ात आहे जो मरी पवे पर उनाई जो जवाबु ज़रूरु ॾिए, छो जो को बि पंहिंजी असली आदत छॾे नथो सघे। कुतो खणी बादशाह थी पवे त बि बुख लॻण ते ॿिए जा पेर चटींदो वतंदो आहे। मिड़नी गिदड़नि खे उहा ॻाल्हि बेहदि वणी ऐं राति थियण ते सभिनी वठी ज़ोर सां उनायूं ॾिनियूं। उनायुनि जो आवाज़ जो ॿुधो त वाङणाई गिदड़ जेको शींहं हाथियुनि ऐं चीतनि ऐं ॿियनि ताक़तवर जानवरनि जे विच में पाण पॾायो वेठो हो, बालम थियो वेठो हो, तंहिं बि खणी उन्हाणूं शुरू कयूं। ऐं मोट में हुन गिदड़नि जे आवाज़ ते पाण बि उन्हाणूं जो वठी उन्हाणूं ॾिनाई त गिदड़ खे ॾिसी सम्झी विया शींहं हाथी चीतो त हीउ को वॾो ताक़तवर जानवर न पर गिदड़ आहे ऐं हिन ते रंग थियल आहे। ऐं सॼी माजरा खां सम्झी वाक़ुफ़ थी विया। सॼी माजरा जो जॾहिं खुली वई त भर में वेठल चीते खे तमामु घणी कावड़ आई। शींहं हाथी खां अॻु में ई चीते न कई हम न कई तुम वाङणाई गिदड़ खे 3-4 चंबा हणी यकदमि चीरे फाड़े छॾियईं। ऐं अहिड़ी तरीक़े सां उन गिदड़ मां ॿियनि गिदड़नि जी ऐं कमज़ोर जानवर जी जान छुटी वई ऐं हू गिदड़ पंहिंजे मंतकी अंदाम ते पहुची वियो। सदी उमेदु आहे त तव्हां सम्झी विया हूंदा त सियाणा सही चया आहिनि त उहे बेवकूफ़ जेको पंहिंजनि जो साथ छॾे दुश्मननि सां वञी मिलनि था, उन्हनि जी इजा या पछाड़ी थिए थी, उन्हनि जी इजा या पछाड़ी थिए थी। सो उमेदु आहे त हिन कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। ऐं वधीक हिन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ऐं गॾोगॾु साथियो जेकी फेसबुक ते असांजे हिन कहाणी खे ॿुधी रहिया आहिनि उहे साथी बि हिन कहाणी खे शेयर कनि, फॉलो कनि असांजे फेसबुक पेज खे। ऐं जेकी तव्हां नयूं नयूं कहाणियूं ॾिसो पिया पंहिंजे दोस्तनि तां शेयर कंदा करियो। ऐं ॿिया जेकी माण्हू जेकी मकार क़िस्म जा माण्हू आहिनि, जेके वक़्ती ठठ ठांगर या कुझु सहूलियतूं मिलण जे करे पंहिंजनि खे विसारे विहनि था, उन्हनि खे बि इहो ज़हन में रखणु घुरिजे त उन्हनि जो अंत बि वाङणाई गिदड़ जहिड़ो थियणो आहे। छो त तिलस्मी ठाह घणा ॾींहं हलणा न आहिनि। जेकी माण्हू ठठ ठांगर ऐं तिलस्मी ठाह जे करे माण्हुनि खे बेवकूफ़ ऐं चुतियो बणाईंदा आहिनि, उन्हनि जो आख़िर अंजाम अहिड़ो ई थियणो आहे। तो साथियो उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो। ऐं जेकी फेसबुक ते ॾिसी रहिया आहिनि उहे साथी असांजे फेसबुक पेज खे फॉलो कनि। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।